हेलो लेडीज़ एंड जेंटलमैन, आफ्ताब राहिम अस्सलाम। दोस्तों, अॼु मुंहिंजे ॻाल्हाइण जो मौज़ूअ आहे कैनेडियन वीज़ा ऐं फेक एजेंट। काफ़ी ॾींहंनि खां मूंखे कुझु दोस्तनि मैसेजिस कया पिया त यार मूंखे फ़लाणे कंपनी मां जॉब ऑफर आई आहे, फ़लाणी इंडस्ट्री मां मूंखे जॉब लेटर मौसूल थियो आहे ऐं उन्हनि सां असां ॻाल्हायो आहे ऐं पंजाब जे सियालकोट वारे एरिया मां को हमरा आहे जंहिं चयो त तव्हांजो असां वीज़ा लॻाए ॾींदासीं, कंपनी जी तरफ़ां राइश हूंदी, हर शइ हूंदी। सो इहो कीअं फलाणो आहे। सो बहरहाल मूं चेक कया सभु डॉक्यूमेंट्स वग़ैरह उन्हनि जा, त उहे सभु जाली हुया, कूड़ा हुया। ऐं कल्ह वरी मुंहिंजे हिकिड़े दोस्त, मुंहिंजो क्लास फेलो आहे, नालो कोन था खणूं हुनजो, सो उन वीचारे सां हिकिड़ो स्कैम थी वियो आहे। हुन ख़ैर सां 80,000 रुपया हिकिड़े सियालकोट जे हमरा खे मोकिले ॾिना ऐं हुनजो चवण इहो हुयो त मैं ਤੁਹਾਨੂੰ ਜਿਹੜਾ ਕੈਨੇਡਾ ਦਾ ਵੀਜ਼ਾ ਸੀ ਉਹ ਮੈਂ ਤੁਹਾਨੂੰ ਇੰਜ ਕਰਕੇ ਲਗਾ ਦਿਆਂਗੇ। ਮਤਲਬ ਹਫ਼ਤੇ में हुन जवान जे पुट वीज़ा बि लॻाए ॾेई छॾियो, बायोमेट्रिक बि कोन कराई। नादरा मां बायोमेट्रिक जेको हुन चयो आहे त आउं ऑटोमेटिकली जेको आहे उतां रिकॉर्ड करे जहिड़ो नादरा हुजे पीउ जी हुजे। सो बहरहाल उनजो आउं हिकु ॿ तव्हांखे शयूं ॾेखारणु चाहियां थो ऐं आउं इहो बि दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो त तकड़ि न कंदा कयो। आई नो, आउं सम्झी सघां थो मुश्किलात हालात आहिनि पाकिस्तान में ऐं तव्हां वाक़ई निकिरणु चाहियो था, पर उन निकिरण जे चकर में तव्हां फेक माण्हुनि जे चुंगल में न फासिजो ऐं हर भुर तव्हां पैसा ज़ाया कंदा ऐं टाइम ज़ाया कंदा। सो अचो तव्हांखे इहो आउं ॾेखारियां थो हिन हमरा। हाणे अच्छा, मज़े जी ॻाल्हि त बाक़ाइदा हमरा वीज़ा प्रिंट कराए उनखे पासपोर्ट ते हणाए बि ॾिनो। हाणे हर भर नथो चाहियां त हुनजो नालो वीचारे जो ज़ाहिर थिए, पर हीअ आहे। ऐं उनखां अलावा हिकिड़ो ॿियो बि हुन मूंखे वीडियो मोकिलियो आहे ऐं उहो बि तव्हांखे ॾेखारणु चाहियां त इहो थोरो ॾिसी वठो तव्हां। मैं आपको चेक करवा देता हूँ। इस भाई का वीज़ा भी आ गया, इस भाई का वीज़ा आ गया, इस भाई को बहुत बहुत मुबारक हो। हाँ जी, तमाम डॉक्यूमेंट्स हैं, आप चेक कर लें। हमारी तरफ से तमाम डॉक्यूमेंट्स तैयार हो गए, ठीक है। ये इस भाई के तमाम डॉक्यूमेंट्स हैं, ये इस भाई का वीज़ा आ गया, इस भाई को बहुत बहुत मुबारक हो। मैं वीज़ा भी आपको चेक करवा देता हूँ। ये चेक कर लें, इस भाई का वीज़ा आ गया, जिसके बकाया मामलात रहते हैं वो जल्द कंप्लीट करवाएं। हाणे वीज़ा वरी हुनजो बाक़ाइदा पोस्ट जे अंदरि आयो आहे लेटर में, जेको मतिलबु तव्हां पंहिंजे हथ सां वञी पासपोर्ट ते लॻायो। माना मूंखे सम्झ नथो अचे त मतिलबु हाणे छा भाड़ो हिननि खे चए। ऐं वरी हुनजे लहजे में बि लॻे पियो है ਤੁਹਾਡਾ ਜਿਹੜਾ ਵੀਜ਼ਾ ਸੀਗਾ ਉਹ ਮੈਂ ਕੈਨੇਡਾ 'ਚ ਜਾ ਕੇ ਤੇ ਇੰਜ ਕਰਕੇ ਲਗਾ ਦਿਆਂਗੇ ਤੇ ਤੁਹਾਨੂੰ ਬਾਇਓਮੈਟ੍ਰਿਕ कराइण ਦੀ भी कोई लोड़ नहीं। माना का शइ कराइण जी ज़रूरत कोन्हे तव्हांखे, घर वेठे बायोमेट्रिक थी ईंदो, तव्हांजो वीज़ा बि लॻी वेंदो, बसि 2-3 लख रुपया मोकिले ॾियो। बहरहाल हिन मुंहिंजे दोस्त वीचारे खे त तक़रीबन 80,000 जो डज़ लॻो आहे, पर तक़रीबन ॿियनि माण्हुनि 2-3 4 लख रुपया भरिया आहिनि। ऐं तव्हांखे थोरो ॿुधायां थो, ऐं ॿुधिजो तव्हां। ख़ैर मूंखे त इहो ॿुधायो त इहो पैसा केतिरा ॾिना अथव हिननि खे? टोटल 80,000 ॾिना मां हिनखे न। 80,000। बहरहाल मूंखे अदा 80% त कंफर्म आहे त हीउ फेक आहे, बसि 20% डाउट आहे। उहो मूंखे थोरो तूं हिकु ॿ ॾींहं ॾे त आउं कंफर्म करे तोखे ॿुधायां थो। हरूभरू पैसा मोकिलियां थो उन्हनि खे, थोरो मशवरो करे आहियां त आउं तोखे गाइड करे वठां वरी। हाँ दा बिल्कुलु इन एॾो फास्ट कप करायो आहे। 12 तारीख़ एग्रीमेंट लेटर आहे, अॼु 19 तारीख़ आहे। हिकु हफ़्ते जे अंदरि सॼो प्रोसेस कराए छॾियो आहे, ठीकु आहे। ऐं ॿियो जेको आहे मूंखे ज़हन ते न रहियो, जॾहिं लेटर आयो मूं वटि कैनेडा जो, तॾहिं मूंखे यादि आहे आफ्ताब जेको आहे उहो ॿुधाए सघे थो मूंखे। यकीन करे पोइ मूंखे तुंहिंजे ज़हन में आयो आफ्ताब खां पुछा कयां हीअ जेको वीज़ा मोकिलियो सही आहे न आहे। ख़ैर देरि त थी, पर अञा बि बचति थी वेंदी। हा यार, घटि में घटि तूं मूंखे हिकिड़ो मैसेज करे छॾिया न, आउं तोखे सॼो ॿुधाए छॾिया जीअं कारो चिठो। छो जो हीअ हरामी जेके आहिनि सियालकोटी ऐं हिन पासे वारा जेके गुजरांवाला हिन जो ततो ई इहो आहे। पर ख़ैर चङो थियो 80,000 तुंहिंजी जान छुटी। माण्हू त 1.5 लख रुपया भरींदा आहिनि हिननि चकरनि में, पर इहो 100% ख़बर पइजी वई आहे मूंखे त फेक आहे। इहो हिकिड़े दोस्त खां मूं कंफर्म कयो आहे, सो जाली यादि आहे इहो। बाद में मैक्स मेमण खे मूं मैसेज कयो, तो मैक्स जो वॉइस नोट आहे उहो बि तव्हांखे ॿुधायां थो। हाँ, ये जेको ऑफर लेटर आहे उहो कंहिं पाकिस्तानी पंजाबी आहे किथां वेही करे लिखियो आहे, इंग्लिश पे ग़लति लिखियलु आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे ऑफकोर्स कॾहिं बि कैनेडा ईअं लेटर कोन कढंदो जीअं हीअ निकितल आहे। सो डेफिनेटली इट्स अ फेक ऐं वधीक रबई। अच्छा, हाणे ॻाल्हि इहा आहे त ॾिसो, कंहिं बि मुल्क जे वीज़ा ॾियण जा हिकिड़ा प्रोटोकॉल्स थींदा। हाणे कैनेडा जो जेको वीज़ा आहे उनजो प्रोसेस इहो आहे त तव्हां सभ खां पहिरियों एप्लीकेशन सबमिट कंदा, उनखां पोइ तव्हांजो बायोमेट्रिक थींदो, उनखां पोइ तव्हांजे पासपोर्ट कलेक्शन जी रिक्वेस्ट ईंदी आहे। ईअं न आहे त तव्हांखे डायरेक्ट कंहिं कंपनी ऑफर ॾेई छॾी ऐं पासपोर्ट घुराए छॾियो, वीज़ा तव्हांजो ठक घर वेठे लॻी वियो ऐं वीज़ा बि जेको तव्हांजो अचे थो उन में हिकिड़े एनवेलप में प्रिंट थियणु अचे थो।
सो इन जे करे इहे सभु शयूं ॾाढियूं अहम आहिनि, इन ते थोरो नज़रसानी कयो ऐं ध्यानु धरियो इन ते। बाक़ी इहो आहे त कंहिं बि जेकॾहिं एजेंट वटि तव्हां वञो था त उनजी ऑथेंटिसिटी चेक करण जे लाइ तव्हां उनजी ऑफिस विज़िट कयो। ख़ासि करे कराची में जेके ॿ टे आहिनि सुठा कंसल्टेंट, उन्हनि वटि वञी उन्हनि जी ऑफिस विज़िट करी उन्हनि सां मिली पोइ ई डन कंदा कयो। ईअं सियालकोट मां गुजरात मां गुजरांवाला मां जेको बि तव्हांखे कॉल करे उन मां ਵੀਰੇ ਮੈਂ ਤੁਹਾਨੂੰ ਜਿਹੜਾ ਹੈ ਉਹ ਵੀਜ਼ਾ ਲਗਾ ਦਿਆਂਗੇ ਤੇ ਤੁਸੀਂ ਮੈਨੂੰ 2 ਲੱਖ रुपया भेज दो, तव्हां उहो मोकिले छॾंदा आहियो। सो ईअं न कयो, एॾो मुश्किल प्रोसेस कोन्हे, थोरो ॾिघो आहे, डॉक्यूमेंटेशन तमामु घणी खपंदी आहे। सो आउं तव्हांखे लिंक मोकिलियां थो जेको इन्हनि जी ऑफिशियल वेबसाइट आहे, उन ते सॼी इंफॉर्मेशन मौजूदु आहे www.cic.gc.ca। सो इहो वेबसाइट आहे, उन ते सॼी इंफॉर्मेशन मिलंदी। पर जेकॾहिं तव्हां चाहियो था त यार आउं बिज़ी आहियां नथो करे सघां, त पोइ कंहिं अहिड़े ट्रेवल एजेंट वटि वञो जेको ऑथेंटिक हुजे, सचो हुजे। इहे हरामी जेके आहिनि स्पैमर्स, इन्हनि जे चक्कर में न पओ। ऐं बाक़ी इहो आहे त 2 टे महीननि में अचां पियो वापसि सियारे में। हिकिड़े दोस्त चयो आहे त यार पाण कंसल्टेंसी जो कमु शुरू छो न कयूं। सो उनजे लाइ मूं उनखे फ़िलहालु त चयो, मूं चयो न असांजी जेको सिंधी क़ौम आहे न उहो वरी चवंदी अथव यार वॾी ॻाल्हि आहे यार, माना हाणे हफ़्तावार पैसा वठंदो असांखां। सो आउं पैसा कोन थो वठां, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ी ऑफिस जेकॾहिं हलाइणी आहे त पोइ उनजे लाइ एक्सपेंस बि थींदो, सॼो ख़र्चो बि थींदो। पर आउं अञा कंफर्म न आहियां। दोस्त खे मूं सिर्फ़ु इहो चयो, मूं चयो हा ॾिसूं था, सोचींदासीं हिन मामले ते। सो तव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं कंसल्टेंट फर्म खोलिजे त छा ख़्यालु आहे, बहितर फ़ैसिलो आहे या न। ऐं बाक़ी इहो आहे त जेकॾहिं को सुवाल हुजे या को तव्हांखे अहिड़ी कूड़ी जॉब ऑफर मिले त मूंखे ज़रूरु इनबॉक्स में मैसेज कंदा, ऐं तव्हांखे उहो ॾिसी ॿुधाईंदुसि त उहो वाक़ई कूड़ आहे या सच आहे। इन सां गॾु पंहिंजे होस्ट ऐं दोस्त आफ्ताब इब्राहिम खे इजाज़त ॾींदा। जिते हुजे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिंध सलामत, साथ सलामत।